ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ आहे 22 सितंबर 2026। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार, हाणे तव्हांखे नई दुनिया में हलणो आहे। इहे दुख जा ॾींहं पूरा थिया, इन करे पुराणी बीती हुई ॻाल्हियुनि खे भुलिजी वञो। प्रश्न आहे, तव्हां कर्मयोगी ॿारनि खे कहिड़ो अभ्यास निरंतर करणु खपे? उत्तर आहे, हाणे शरीर निर्वाह अर्थ देह में अचो, हाणे देही अभिमानी थी वञो। देह जी स्मृति बग़ैर कर्म त न करे सघंदा, इन करे अभ्यास करिणो आहे कि कर्म कयो, देही अभिमानी ठहियो, देह अभिमानी ठहियो, पोइ देही अभिमानी ठही वञो। अहिड़ो अभ्यास तव्हां ॿारनि जे सवाइ दुनिया में कोई न करे सघंदो। गीता जाग सजनेस जाग। ओम शांति। रूहानी बाप चईंदा आहिनि, मिठी मिठी रूहनि अथवा ॿारनि, इहे गीत ॿुधियो, इन खे चइबो आहे ज्ञान जो गीत। इहो गीत त ॾाढो सुठो आहे। तव्हां आत्मायूं हाणे जगी वियूं आहियो, ड्रामा जे राज खे बि हाणे तव्हां ॼाणे विया आहियो। भक्ति मार्ग जो त को तो ॾिसी वरितो न, भक्ति मार्ग जो त कौतुक ॾिसी वठो। जो कुझु बीतियो उहो तव्हांजी बुद्धि में आहे। तव्हां पंहिंजे बीते हुए 84 जन्मनि जी हिस्ट्री खे ॼाणंदा आहियो। बाबा 84 जन्मनि जी कहानी ॿुधाई आहे। इहे नई दुनिया जे लाइ नई ॻाल्हियूं आहिनि। बाबा द्वारा तव्हां नई ॻाल्हियूं ॿुधंदा आहियो। बाप ॿारनि खे धीरज ॾींदा आहिनि। ॿार हाणे नई दुनिया में हलणो आहे त पुराणी ॻाल्हियुनि खे भुलिजी वञो। ये वेद शास्त्र जो भक्ति मार्ग जी सामग्री आहे, ये सभु ख़त्म थियणी आहे। हुते भक्ति मार्ग जो चिन्ह रहंदो, हुते त भक्ति जो फल मिली वेंदो आहे। भक्तनि खे बाबा अची करे फल ॾींदा आहिनि। ॿारनि ॼाणो आहे बाप कीअं अची करे भक्ति जो फल ॾींदा आहिनि। जे सभिनि खां जास्ती भक्ति कई आहे उन्हनि खे ज़रूरु जास्ती फल मिलंदो। ज्ञान जो पुरुषार्थ बि उहा जास्ती कंदा। तव्हां ॼाणंदा आहियो असां आत्माउनि जास्ती भक्ति कई आहे, ज़रूरु ज्ञान में बि उहा तिखा वेंदा, तॾहिं हिन लक्ष्मी नारायण जहिड़ो उच्च पद पाईंदा। हाणे ज्ञान ऐं योग जे लाइ तव्हांजो पुरुषार्थ आहे। देही अभिमानी थी रहणो आहे, पोइ देहधारी बि थियणो आहे। कर्म कंदे बि बाप खे यादि करिणो आहे। देह बग़ैर त असां कर्म न करे सघंदासीं न। इहे त ठीकु आहे, बाबा खे यादि करिणो आहे, परंतु पंहिंजे खे आत्मा सम्झी देह खे बुलाए ॾियणो आहे। इहे कमु न ईंदो। कर्म त करिणो ई आहे। बाबा जी यादि में त ॾाढो मज़ो ईंदो आहे। उठंदे वेंदे हलंदे फिरंदे बाप खे यादि करो, परंतु पोइ बि पेट खे भोजन त खपे। देही अभिमानी थी रहणो आहे। देही अभिमानी हिन समय तव्हां ॿारनि जे सवाइ ॿियो कोई न थी सघंदा आहिनि। भल पंहिंजे खे आत्मा बि सम्झे, परंतु परमात्मा जो परिचय न आहे। भल सम्झे असां आत्मा अविनाशी आहियूं, इहे शरीर विनाशी आहे, परंतु इहे सम्झण सां विक्रम विनाश न थींदा। चईंदा बि आहिनि, पुण्य आत्मा पतित आत्मा। मां आत्मा आहियां, मुंहिंजो इहो शरीर आहे। इहे त कॉमन ॻाल्हि आहे। मूल ॻाल्हि बाप सम्झाईंदा आहिनि कि मूंखे यादि करो। शरीर निर्वाह अर्थ देह अभिमान में त अचिणो ई आहे। देह खे खिलाइणो बि आहे न। देह बग़ैर त कुझु करे न सघंदासीं। हर जनम में पंहिंजो शरीर निर्वाह कंदा ईंदा आहियूं। कर्म कंदे हुए बि पंहिंजे माशूक खे यादि करिणो आहे। हुन माशूक जो कंहिंखे पूरो पतो न आहे। हुन माशूक अथवा बाप सां असांखे वरसो मिलणो आहे। हुननि जी यादि सां विक्रम विनाश थींदा। इहे कोई न सम्झंदा आहिनि। तव्हां ॿार हाणे नई ॻाल्हियूं ॿुधंदा आहियो। तव्हां ॼाणंदा आहियो हाणे असां घर वञण जो रास्तो असांखे मिलियो आहे। पंहिंजे घर वञी करे पोइ राजधानी में ईंदासीं। बाबा नयो मकान ठाहींदा आहिनि त ज़रूरु दिलि थींदी न, हुन में वञी करे वियूं। हाणे तव्हांखे रास्तो मिलियो आहे जंहिंखे ॿियो कोई न ॼाणंदो आहे। केतिरो बि यज्ञ तप आदि कंदा आहिनि, मथो फोड़ंदा रहंदा आहिनि, सदगति खे पाए न सघंदा आहिनि। हिन दुनिया सां हुन दुनिया में वञी न सघंदा। इहे बि सम्झणो खपे।
शास्त्रनि में लख वर्ष लिखी छॾियो अथनि, इन करे मनुष्यनि जी बुद्धि कमु न कंदी आहे। तव्हां सुठी रीति सम्झी सघंदा आहियो। कल्ह जी ॻाल्हि आहे, भारत त स्वर्ग हुयो। असां आदि सनातन देवी देवता धर्म वारा हुयासीं। देवी देवता धर्म ॾाढो सुख ॾियण वारो आहे। भारत जहिड़ो सुख ॿियो कोई पाए न सघंदो। स्वर्ग में त ॿियो कोई धर्म हूंदो ई न, धर्म वारो हूंदो ई न। तव्हां जहिड़ो सुख ॿियो कोई ॾिसी न सघे। केतिरा बि प्रयत्न करे, धन ख़र्च करे, पोइ बि स्वर्ग जा सुख त मिली सघंदा। कंहिंखे हेल्थ हूंदी त वेल्थ न हूंदी, कंहिंखे हेल्थ हूंदी त वेल्थ हूंदी त हेल्थ न हूंदी। इहा दुख जी दुनिया आहे न, हिते कुझु न कुझु दुख थींदो ई आहे। त हाणे बाबा चईंदा आहिनि आत्मा ई जागो। तव्हांखे हाणे ज्ञान जो टियों नेत्र मिलियो आहे, केतिरी जागृति आई आहे। तव्हां सॼी दुनिया जी हिस्ट्री जोग्राफी ॼाणंदा आहियो। बाप जानी जान नारायण जो मतिलबु इहे न कि सभिनि जे दिलनि खे वेही ॼाणंदो आहे। इहे केरु आहे, केतिरो सम्झाईंदा आहिनि, इहे केसि ताईं पवित्र रहंदा आहिनि, केसि ताईं बाबा खे यादि कंदा आहिनि। मां हर हिक जो ख़्यालु छो वेही करां। असां त रास्तो ॿुधाईंदा आहियूं कि तव्हां आत्माउनि खे पंहिंजे परम पिता परमात्मा खे यादि करिणो आहे, हिन सृष्टि चक्कर खे बुद्धि में रखिणो आहे। देही अभिमानी त ज़रूरु ठहिणो ई आहे। देह अभिमानी ठहिण जे कारण तव्हांजी दुर्गति थी आहे। हाणे तव्हांखे बाप खे यादि करिणो, गृहस्थ व्यवहार में रहंदे कमल फूल समान खाइणो। सुदर्शन चक्रधारी बि तव्हां आहियो। देवताउनि खे त शंख आदि न आहे न, ये ज्ञान शंख आदि तव्हां ब्राह्मणनि खे आहे। सिख माण्हुनि खे सिख माण्हू शंख वॼाईंदा आहिनि, ॾाढा वॾो आवाज़ कंदा आहिनि। तव्हां बि इहे ज्ञान वेही ॾींदा आहियो। वॾी सभा में लाउड स्पीकर लॻाईंदा आहिनि। तव्हांखे हाणे लाउड स्पीकर लॻाइण जी दरकार न आहे। टीचर पढ़ाईंदा त लाउड स्पीकर लॻाईंदा छा? हिते त सिर्फ़ु शिव बाबा खे यादि करिणो आहे त विक्रम विनाश थींदा। मां सर्वशक्तिवान आहियां। तव्हां लाउड स्पीकर लॻाईंदा आहियो कि आवाज़ दूर दूर ताईं ॿुधण में अचे, उहो पोइ अॻियां हली कम में ईंदो। तव्हांखे ॿुधाइणो आहे कि मौत साम्हूं आहे। हाणे सभिनि खे वापसि वञिणो आहे। महाभारत लड़ाई बि साम्हूं बीठी आहे। गीता में लिखियलु आहे न कि महाभारत लड़ाई लॻी विनाश थियो। अच्छा पोइ छा थियो? पांडव बि गली मरिया। बाबा सम्झाईंदा आहिनि पहिरियों अगरि विनाश थी वञे त पोइ भारत खंड बि ख़ाली थी वञे। भारत त अविनाशी खंड आहे, ख़ाली त थींदो न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो प्रलय त थींदी न आहे। बाबा अविनाशी आहे त उन्हनि जो बर्थ प्लेस बि अविनाशी आहे। ॿारनि खे ख़ुशी रहणी खपे। बाबा सर्व जो सदगति दाता सुख शांति करता है। त जो बि ईंदा आहिनि चईंदा आहिनि शांती खपे। आत्मा खे एतिरी शांती छो यादि ईंदी आहे? शांतीधाम आत्माउनि जो घरु आहे। घरु कंहिंखे यादि न रहंदो। विलायत में कोई मरंदो आहे त चाहींदा आहिनि इन्हनि खे पंहिंजी जनम भूमि में वठी वञो। इहा अगरि सभिनि खे पतो हूंदो कि भारत सर्व जो सदगति दाता आहे, दुख सां मुक्ति दिलाइण वारो शिव बाबा जो बर्थ प्लेस आहे, त उन्हनि जो ॾाढो मान थी वञे। हिकु ई शिव बाबा जे मथां अची करे फूल चढ़ाइनि। हाणे त केतिरनि जे मथां फूल चढ़ाईंदा आहिनि। ॾिसो दुनिया त रंग बिरंगी आहे। किथे माण्हुनि जी बुद्धि किथे आहे न। केरु पंहिंजी बुद्धि लॻाईंदो कि हिन दुनिया जी सदगति केरु कंदो आहे, हीअं हूअं, है न। इहे सोचण वारा बि कोटनि में कोई हूंदा, न त केरु चईंदो असांजो छा मतिलबु, कोई बि सदगति करे, असांखे त सुख शांती खपे, है न। त एतिरी बुद्धि कि सही ॻाल्हि आहे न, दुनिया जी सदगति केरु कंदो? दुनिया में आए दिन हीअं हूअं थींदो थो रहे। आख़िर हिन मनुष्य आत्मा जी बुद्धि खे केरु ठीकु कंदो? ये सोचण वारे बि खपनि न, एतिरो दिमाग़ बि हुजिणो खपे। त बाबा असांखे चवनि था शिव बाबा जो बर्थ प्लेस इहो आहे। सर्व जो सदगति दाता दुखनि सां मुक्ति दिलाइण वारो हिकु आहे।
अगरि सभिनि खे पतो लॻे कि वो भारत में ईंदा आहिनि ऐं आया आहिनि त केतिरो माण्हू भॼी ईंदा। हिकु ई शिव बाबा जे मथां अची करे फूल चढ़ाइनि, उन्हनि सां मिलण लाइ भॼनि। हाणे त केतिरनि जे मथां फूल चढ़ाईंदा आहिनि त सभिनि खे सत सुख शांती ॾियण वारो उनजो नाम निशान ई गुम करे छॾियो। जो बाबा खे सुठी रीति ॼाणंदा आहिनि उहो ई वरसो वठण जो पुरुषार्थ कंदा। मुंहिंजो नाम ई आहे दुख हरता सुख हरता। दुख सां लिबरेट करे छा कंदा? तव्हां ॼाणंदा आहियो शांतीधाम में शांति रहंदा आहियूं, सुखधाम में सुखी रहंदासीं। शांतीधाम जी जॻह अलॻि, सुखधाम जी अलॻि। इहे त आहे ई दुखधाम, सभिनि खे हिन समय दुखे दुख आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असां अहिड़े सुख में वेंदा आहियूं जिते हिकु जन्म कोई जो दुख न रहंदो कंहिंखे। नाम ई आहे सुखधाम। केतिरा मिठो नाम आहे। बाबा चवंदा आहिनि तव्हांखे कोई तकलीफ़ न ॾींदो आहे, सिर्फ़ु बाप खे ऐं वरसे खे यादि करो। मेन ॻाल्हि आहे अगरि कंहिंखे सम्झ में अची वञे न त उहो दुनिया जी ॻाल्हियुनि में फसण जे बजाए बाबा खे यादि करे सुख जी किरनियूं फैलाए। बाबा तॾहिं त चवंदा आहिनि सिर्फ़ु मूंखे यादि करो, वरसे खे यादि करो, पंहिंजे खे आत्मा सम्झो। ये ज्ञान तव्हांखे बाबा सिखलाइनि था। सत्युग में आत्मा जो ज्ञान आहे। असां आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो जन्म वठंदासीं। हिनखे आत्म अभिमानी चइबो आहे। हिते आहे रूहानी नॉलेज जो ॿियो कोई ॾेई न सघे। रूह खे पंहिंजे रूहानी बाप अची करे नॉलेज ॾींदा आहिनि। हर 5000 वर्ष पोइ अची करे ॾींदा आहिनि। मनुष्य त बिल्कुलु ई घोर अंधियारे में आहिनि। हाणे तव्हांखे रोशनी मिली आहे त अज्ञान नींद सां जॻायो। सभी सजननि जो साजन उहो हिकु शिव बाबा ई आहे। बाबा चवंदा आहिनि मां तव्हांजो बाप बि आहियां, साजन बि आहियां, गुरूअनि जो गुरू बि आहियां, सुप्रीम टीचर बि आहियां, सर्व गुरूअनि जो सदगति दाता। मां हिकु सतगुरू आहियां। चवंदा आहिनि ॿार मां सर्व जी सदगति कंदो आहियां, गति खां पोइ सदगति थींदी आहे। गति खां पोइ सदगति थींदी आहे। बाबा अची करे असांजी सदगति कंदा आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि हर हिक जी आत्मा खे वापसि वञणो आहे। आत्मा ई सतो प्रधान सतो रजो ठहींदी आहे। कोई जो ॾाढो थोरो पार्ट आहे, आया ऐं विया, जीअं मच्छरनि मांस में जन्मिया ऐं मरिया। ईअं त बाबा सां वरसो न वठंदा। बाप सां वरसो वठिबो आहे पवित्रता सुख शांति जो। बाबा त आत्माउनि खे सम्झाईंदा आहिनि। बाबा त निराकार आहिनि, उहो बि हिन मुख सां अची करे सम्झाईंदा आहिनि। शिव बाबा जे मंदर में ॾाढो ऊंच ठाहींदा आहिनि। शिव बाबा जो केतिरा दूर वेंदा आहिनि। तीर्थनि ते मेला, मथे में कोई ज्ञान अमृत पीअण जो रखियो आहे छा? केतिरा ख़र्चा कंदा आहिनि। गवर्नमेंट खे बि उन्हनि जे लाइ केतिरो प्रबंध आदि रखिणो पवंदो आहे। तकलीफ़ थींदी आहे। हिते तीर्थनि ते नंढा ॿारनि खे कीअं वठी वेंदा आहिनि। ॿार आदि खे कोई न कोई संभालण लाइ ॾेई छॾींदा आहिनि, साथ में न वठी वेंदा आहिनि। ॿ टे मास यात्रा कंदा आहिनि। हिते तव्हां ईंदा आहियो, तव्हांखे वेही करे ॿुधणो आहे, पढ़णो आहे। नंढा ॿार त न ॿुधंदा न। हिते तव्हां आया ई आहियो योग ऐं ज्ञान सिखण। बाप बि ज्ञान ॿुधाईंदा आहिनि। ॿियो कोई आवाज़ आदि न हुजणो खपे, न त अटेंशन वेंदो आहे। शांती में वेही करे अटेंशन ॾेई करे ॿुधणो। दुनिया में त केॾो शोर शराबो आहे। योग त ॾाढो सहज आहे। कुझु बि कमु कंदा रहो, बुद्धि जो योग हुते लॻो रहे। बाबा जी यादि रहण सां कमाई ॾाढी ज़बरदस्त आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां एवर हेल्दी ठहींदासीं। पंहिंजे साथ ॻाल्हियूं करणियूं हूंदियूं आहिनि। बाबा जी यादि में रही करे भोजन बि पंहिंजे हथ सां ठाहिणो आहे, हथनि सां कमु बि करिणो आहे। बाक़ी यादि हिकु शिव बाबा खे करिणो आहे, पंहिंजे बाप खे। तव्हांजो बि कल्याण थींदो। यादि में रहण सां चीज बि सुठी ठहींदी। तव्हांखे विश्व जी बादशाही मिलंदी आहे। तव्हां हिते ईंदा आहियो लक्ष्मी नारायण ठहिण। सभु चवंदा आहिनि कि असां सूर्यवंशी ठहींदासीं। तव्हां ॼाणंदा आहियो असांजा मम्मा बाबा हिन समय ब्रह्मा सरस्वती आहिनि। ॿिए जन्म में लक्ष्मी नारायण ठहींदा।
भविष्य में कोई काथे कोई छा ठहींदा कोई छा ठहींदा ईअं कंहिंजा जन्म जो पतो न आहे। नेहरू छा वञी करे ठहियो छा पतो। अच्छा कुझु दान कयो हूंदो त हिते सुठे कुल में जन्म वठियो। हाणे तव्हांखे अच्छा कुझु दान कयो हूंदो, हाणे तव्हांखे पूरो पतो पियो न। हाणे तव्हांखे पूरो पतो पियो आहे। हाणे इन्हनि जो नाम आहे आदिदेव ब्रह्मा आदिदेव सरस्वती। उहे ई पोइ स्वर्ग जा मालिक ठहींदा। अच्छा इन्हनि जा ॿार बि साथ में आहिनि, उहो बि चईंदासीं स्वर्ग जा मालिक ठहींदासीं। ई त पको आहे न। सूक्ष्म मतन में बि तव्हां ॾिसंदा आहियो देवियुनि जे मंदर में बि ॾाढा मेला लॻंदा आहिनि। हाणे जगदम्बा त हिकु ई आहे, उनजी फीचर्स बि हिकु हुजणा खपनि। मम्मा खे बि तव्हां ॾिसंदा आहियो, तव्हां ॿारनि जा फीचर्स पोइ नाम रखी छॾियो आहे कन्याकुमारी अदर कुमारी। तव्हां ॼाणंदा आहियो इहे असां ई ठाहींदा आहियूं, असां सभु ब्रह्मा कुमार कुमारियूं आहियूं। युगल बि चईंदा आहिनि कि असां ब्रह्मा कुमार कुमारियूं आहियूं। हिकु बाप जा ॿार आहियूं, तव्हांजो ई यादगार आहे। बराबरि तव्हां वेही इहा नॉलेज ॾींदा आहियो। अर्थ सहित इहो देलवाड़ो मंदरु आहे, परंतु इहे तव्हां सम्झाए सघंदा आहियो। तव्हां ॼाणंदा सां स्थापना करो था राजयुग सां श्रीमत ते भारत खे स्वर्ग ठाहियूं था। इहे ॻाल्हियूं बि उन्हनि खे सम्झ में ईंदियूं, जेको सम्झणु चाहींदो बि। जे केरु चईंदो असांजो कोई कुझु बि हुजे, असांखे त बसि सुख शांती खपे, उहे हिन डीपनेस में वेंदा बि न। अच्छा मीठी मीठी सिकिलरे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार ज्ञान युग ते पूरो अटेंशन ॾियणो आहे। ॿुधण समय ॾाढो शांति एकाग्रचित थी करे वेहणो आहे। कर्मयोगी बि ठहिणो आहे। ॿियो आहे बाबा जो घर जो रास्तो ॿुधायो आहे, उहो सभिनि खे ॿुधाइणो आहे। सुदर्शन चक्रधारी ठहिण सां गॾु गॾु ज्ञान जो शंख बि वॼाईंदा रहणो। वरदाना महान ऐं महिमान इन ॿ स्मृतियुनि द्वारा सर्व आकर्षण सां मुक्त थियण वारा उपराम ऐं साक्षी। उपराम ऐं साक्षीपन जी अवस्था ठाहिण जे लाइ ॿ ॻाल्हियूं ध्यान में रहनि। हिकु त मां आत्मा महान आत्मा आहियां, ॿियो मां आत्मा हाणे हिन पुराणी सृष्टि में व हिन पुराणे शरीर में महिमान आहियां। त बाबा चवनि था उपराम ऐं साक्षी अवस्था जे लाइ कहिड़ी ॻाल्हि यादि करो। हिकु त मां महान आत्मा आहियां, हिते महिमान आहियां। हिन स्मृति में रहण सां स्वतः ई सहज जी सर्व कमज़ोरियूं लगाव जी आकर्षण समाप्त थी वेंदा। महान सम्झण सां जो साधारण कर्म ऐं संकल्प संस्कार जे वश हलंदा आहिनि, उहा परिवर्तित थी वेंदा। महान आत्मा सम्झण सां महान ऐं महिमान सम्झी करे हलण सां महिमा योग्य बि थी वेंदा। स्लोगन सर्व जी शुभ भावना सहयोग जी बूंद सां वॾो कार्य बि सहज थी वेंदो। सर्व जी शुभ भावना हुजे ऐं ॿियनि जे सहयोग जो बूंद हुजे।
त सर्व कार्य सहज थींदो। अव्यक्तिशाला पावरफुल मन जी निशानियां सेकेंड में जाते चाहियो हुते पहुची वञो। मन खे जॾहिं उड़णु अची वेंदो, ये प्रैक्टिस थी वेंदी त सेकेंड में जाते चाहे हुते पहुची वञो। मतिलबु असां संकल्प करो, हाणे असां बाबा सां गॾु हिन दुनिया में आहियूं, हाणे असां बाबा सां गॾु मथे आहियूं, है न। हाणे साकार वतन में, हाणे परमधाम में, सेकेंड में हाणे स्वर्ग में सेकेंड जी रफ़्तार आहे। हाणे हिन अभ्यास खे वधायो त यार शक्तिशाली थियो। हाणे असां बाबा खे बाप जे संबंध में यादि था करूं, हाणे टीचर जे, हाणे सतगुरु जे, हाणे फ्रेंड जे, हाणे शिव साजन जे, हाणे शिव डॉक्टर जे। ये भी अभ्यास करो त हाणे शिव टेक केयर है असांजो, तो ये संबंध में भी सेकेंड में पहुची वञो। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।